नाज़रीन, कंबर में मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अकबर डेरो। जी अकबर, हिन झेड़े बाबति आगाह कजो। जी, कंबर जे दुर्गस्थान जी हद में वाक़िअ ॻोठ नूरज़मान चांडियो में चांडिया कबीले जे नुरानी पाड़े जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। इन नतीजे में ॿिनि धुरनि जा मोर्चा नसीर चांडियो, मोहम्मद नूरानी नूरल चांडियो मौक़े वारे हंध ते गोलियूं लॻण सबबि मारिजी विया आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो आसिफ चांडियो ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे वर वक़्तु लालकान अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहिड़ी इतलाह ते हज़ारे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही मक़तूलनि जा लाश पोस्टमार्टम कराए कंदो आहे। बाद घरनि में छिकताण वधी वई आहे। पुलिस मूजिबि धुरनि में गुज़र ॾींहुं घरनि ॿाहिरां ॿियनि ॾींहं मामले सां महामारी में झेड़ो थियो आहे, जंहिं नथी वञे। अकबर, अवां जी महिरबानी।